वफाकी हुकूमत जो तालीम ऐं बेनज़ीर इनकम समेत सूबाई इदारनि जी फंडिंग रोके सूबनि हवाले करण ते गौर। सरियन मूजिब स्पेशल इनिशिएटिव फैसिलिटेशन काउंसिल SIFC जी एजेंडा जो हिस्सो आहे त वफ़ाक़ ऐं सूबनि विच में ज़िम्मेवारनि जी आइनी विरहाङे ते गौर कयो वञे ऐं माली मामला तइ थी सघनि। सूबनि जे दायरे इख्तियार में मुख़्तलिफ़ सूबनि में सब्सिडीज़ लाइ तक़रीबन 1000 अरब रुपया वफ़ाक़ ॾेई रहियो आहे। इन पॉलिसी तहत ऐं SIFC सतह ते वफ़ाक़ ऐं सूबाई अख़्तियारनि जे फ़ैसिले जी रोशनी में वफ़ाक़ पंहिंजे पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्राम में नवनि सूबाई मनसूबनि खे फंड ॾियण या शामिल करणु बंदि करे छॾियो आहे। PSDP में हिन वक़्तु लॻभॻि 300 अरब रुपयनि जा मनसूबा शामिल आहिनि जेके ख़ालिस सूबाई आहिनि। नवनि सूबाई मनसूबनि लाइ फंड न ॾिना वेंदा जॾहिं त अॻ में हलंदड़ मनसूबा मुकमल कया वेंदा। गैर मामूली केसनि में जहिड़ो घटि तरक्की याफ़्ता ज़िलनि ऐं इलाइक़नि लाइ वफ़ाक़ी हुकूमत कुझु मनसूबनि लाइ फंड मुहैया करे सघे थी। ज़रियनि मूजिब आला तालीम जो मामलो बि सूबाई मामलो आहे, इन करे वफ़ाक़ी हुकूमत उन जी फंडिंग बि रोके रही आहे। अहिड़ी तरह वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ माली साल खां ट्यूबवेलनि लाइ बिजली ऐं भाण ते सब्सिडी न ॾींदी, छो त उहे कम बि सूबनि जे दायरे में अचनि था। ज़रियनि मूजिब बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम BISP जो मामलो SIFC में बहस हेठि आयो आहे, छो त इहो सूबनि जे दायरे में आहे, पर सूबनि जी अदम दिलचस्पी सबबि वफ़ाक़ी हुकूमत पारां फंड्स फ़राहम करण जो सिलसिलो जारी आहे। शुरूआत में तजवीज़ ॾिनी वई आहे त प्रोग्राम खे 50% कंट्रीब्यूशन जे बुनियाद ते फंड कयो वञे ऐं बाद में ॿी स्टेज ते प्रोग्राम जी समूरी फंडिंग सूबनि ॾांहुं मुंतक़िल कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची